नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मसूद बुरगड़ी मां खबर ॾींदड़। मसूद बुरगड़ी में शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी के साल मुकम्मल थियण ते सालगिरह तकरीब थी गुज़री। तकरीब जो मेहमान खास सीनियर उस्ताद ऐं अॻूणो हेड मास्टर साईं शाह बख्श लेगारी हो। जॾहिं तकरीब में गुलाम कादिर वसीर अली रज़ा चंड अमजद विगियो लीमो आजाणो ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब जे कंपेयरिंग मुख्तियार आजाणो कई। उन मौके ते मुनवर लाल मेघवाड़ आजाणो पेश कंदे चयो त हिकु साल पहिरियां हिकु नंढी कोशिश वठी लाइब्रेरी जो बुनियाद विधोसीं। अॼु लाइब्रेरी एक बेहतरीन इदारो बणिजी चुको आहे। उन मौके तकरीब के खिताब कंदे सीनियर उस्ताद साईं शाह बख्श लेगारी चयो त लाइब्रेरियूं शऊर जूं आमाज गाहूं आहिनि ऐं किताब ज़रिए असां समाज में शऊर बर्पा करे सुधारा आणे सघूं था। हिन चयो त इल्म सां ई इंसान में शऊर अचे थो ऐं इहो इल्म ई हो जंहिं सां इंसान तरक़ी जूं मंज़िलूं तय कयूं। उन मौके ते लाइब्रेरी के साल मुकम्मल थियण ते सालगिरह जो केक पिण काटियो वियो। आख़िर में लाइब्रेरी जे वॉलेंटियरन जगदेश कुमार, गुलाम मोहम्मद राजपूत, जावेद आजाणो, असलम आजाणो, जूनियर मुनवर लाल, यासीन चंड में तोहफ़ा पिण विराया विया। उन मौके ते अॻुवाणनि ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि जेको सिस्टम रखियो आहे हिन ॻोठ में हिकिड़ो पढ़ाई जे हिसाब सां स्टडी सर्किल जहिड़ो थी वियो आहे। लाइब्रेरी क़ाइमु करणु तमामु हिकिड़ो शऊर खे वाध ॾियण जे बराबरि आहे ऐं ॿार जेको फालतू वक़्तु पंहिंजो विञाए थो उहो अची हिन ॻोठ में जेकॾहिं दरसो तदरीस वारे हिन अमल में शामिलु थींदो त ही शऊर खे वधाइण जे बराबरि आहे ऐं ॿार जो शऊर वधंदो, ॿार पढ़ंदा ऐं हिन मुआशिरे में तइलीम हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंसां मुआशिरे में तब्दीलियूं अची सघनि थियूं। हीउ सुठो सवण आहे ऐं तमामु बहितरीनु। अॼु साल मुकमल थी चुको आहे हिन खे। तमामु बहितरीनु शइ आहे। हिननि दोस्तनि असां हुननि खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं जस लड़नि उहे जिन ही अमल कयो आहे ऐं हिते हिन ॻोठ में अहिड़ी हिकिड़ी दरसो तदरीस वारे अमल में लाइब्रेरी जो क़ाइमु थियणु तमामु हिकिड़ी बहितरीनु शइ आहे। असां पंहिंजे शहर मसूद बुरगड़ी में हिकु शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी क़ाइमु करे चुका आहियूं। उन खे अॼु साल मुकमल थी चुको आहे ऐं इहो असां अॼु तकरीब में करे चुका आहियूं त इल्मु जेको आहे वॾो शऊर आहे। इल्मु जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। इल्मु हिकिड़ो दुनियावी इल्मु, ॿियो हूंदो आहे दीनी इल्मु। त असां ही दुनियावी इल्मु इन जे करे हासिलु कंदा आहियूं त पंहिंजो मक़ाम आहिनि दुनिया में माणे सघूं ऐं दीनी इल्मु उहे जहिड़ा दोस्त आहिनि जेके मदरसनि मां दीनी इल्मु हासिलु कंदा आहिनि उहे जेको आख़िरत में पाण खे अलाह खे सुञाणण जे लाइ ऐं आख़िरत पंहिंजी संवारण जे लाइ इन जे करे इल्मु ई आहे जेको पाण खे हर सहूलियत मुहैया करे थो। हीअ जेकी शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी जेकी हिकु साल पहिरीं जेकी क़ाइमु कई वई नंढड़े ॻोठ में यूसी में, जंहिंखां काफ़ी छोकिरा जेके फ़ाइदो हासिलु करे चुका आहिनि, अञा करे रहिया आहिनि। उनखां पोइ उन्हनि ॿियनि स्टूडेंट्स खे जेके वॾी वॾी कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स वग़ैरह जी तयारी कनि पिया उन्हनि खे दावत ॾींदसि त हिन लाइब्रेरी में अचनि। उनखां पोइ इहो चवणु चाहींदसि त हीअ जेकी लाइब्रेरी जो जेको मोटिव हो इहो असां टिनि ॼणनि जो, मुनवर जो, मुंहिंजो ऐं मुख्तियार जो, पर इन खे जेको सक्सेस बनाइण में असांखे माना साथ मिलियो आहे असांजे यूसी चेयरमैन साहब जो। उनखां अलावा असांजी जेकी बि सॼी टीम आहे सोशल मीडिया जी, असांजी जेका सहाफ़ी टीम आहे उन्हनि असांखे काफ़ी हेल्प कई आहे। उनखां पोइ आख़िरी में इहो मैसेज ॾियणु चाहींदसि त हिन लाइब्रेरी में अचो ऐं असांखे इनकरेज कयो। असांखे जेके शयूं नीडेड आहिनि, जेके असांखे ज़रूरत आहे शयुनि जी, उहे शयूं ॾियो त जीअं असीं हिन लाइब्रेरी खे हिकु अञा बि कामयाबु सां लाइब्रेरी बनाइण में सक्सेस थियूं। असां वरी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं जेके दोस्त पंहिंजो वक़्तु जेको आहे मोबाइलनि ऐं ॿी सोशल मीडिया असांजी हिन लाइब्रेरी में अचो, रोज़ाना बुनियाद ते अचो। हिते काफ़ी बुनियाद ताईं जेके पहिरें खां वठी ग्रेजुएट जा जेके आहिनि बुक्स मौजूदु आहिनि। अचो, किताबूं पढ़ो ऐं पंहिंजे समाज के बेहतर बनायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।